कि तव्हां इन इलाइक़े में ख़ुदि रहंदा आहियो, रहायशी आहियो ऐं हितां जा ई वास्ता आहियो, तव्हांखे ख़बर आहे त हीअ अॼु उहे माण्हू आहिनि जेको धड़ाधड़ तव्हांजे पार्टी में ऐलान कनि था, जन पूरी ज़िंदगी मां त ईअं चवंदुसि जन अखि खोलियो हूंदो त उन्हनि ॿ तस्वीरूं ॾिठा हूंदा, हिकिड़ो पंहिंजे वॾनि जो त हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो। उहे माण्हू अचानक तव्हांजे पार्टी में ऐलान ऐं उन खां अलावा क़ौम परस्त धुरनि सां जेको तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जो बि ईअं अचानक लाड़ो, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? इहो को मौजूदो आहे या तव्हां जादू कयो आहे, इहो आहे छा? न मौजूदो आहे, न जादू आहे, या ज़रदारी साहब जी महिरबानी आहे। ठीकु आहे, छो त मां क़दुरु कंदो आहियां भुट्टे साहब जो ऐं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टे साहब जी, छो त हू हुननि जी महिनतूं हुयूं ऐं हुननि जेको आहे सो सिंध खे पंहिंजो वक़्तु ॾिनो हो ऐं सिंध जे वर्कर खे इज़त ॾिनी हुई। पर अफ़सोस जेको आहे उहा पार्टी रही न आहे हाणे, तंहिंजे करे ही दोस्त जेके आहिनि इन्हनि जेके फ़ैसिला कनि था उहो ज़रदारी पार्टी मां उन्हनि कॾहिं बि हिननि जी दिलि मां या भुट्टो साहब ऐं बेनज़ीर साहब कोन निकिती आहे, उहा त असांजी दिलि मां बि न निकिती आहे। ठीकु आहे, बहरहाल हिन वक़्तु जेका ज़रदारी पार्टी आहे उन्हनि खे हिननि ख़ुदा हाफ़िज़ चयो आहे ऐं मुस्लिम लीग खे, छो त मुस्लिम लीग जी जेका कम आहिनि ऐं जेका क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो जेको विज़न आहे ऐं हुनजी जेका कारकर्दगी आहे, उन खां मुंहिंजे ख़्याल में त मां इहो दावा सां चवंदुसि त पूरी सिंध जो हर माण्हू मुतमिन आहे ऐं उहो उन मां ख़ुशि आहे। ऐं इहे रोड रस्ते तव्हां बि साफ़ इहा घुमो था त इहो ज़रूरु चवनि था त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जेकॾहिं अचे थो त अमुन बि मिले थो ऐं कम बि थियनि था। सो आपसे दूसरा सवाल ये करेंगे, यहाँ पे मुख्तलिफ पार्टियों ने भी गुरफत बिरादरी है, जैसे गब्बोल बिरादरी है, सिंध नेशनल पार्टी वालों ने आपकी हिमायत की है, तो आप क्या समझते हैं ये लोग वोट भी देंगे या खाली हिमायत कर रहे हैं? नहीं, ये सब दोस्त जो हमारे हिमायत कर रहे हैं या शमूलियत भी कर रहे हैं, तो ये जो है ना ये कि ज़बान वाले लोग हैं, ये ऐसे नहीं हैं कि चलते फिरते फुटपाथी लोग नहीं हैं, ये अपने ख़ानदानी लोग हैं। इन्होंने जो बोला है वो करके दिखाया है। अगर इन्होंने पीपल्स पार्टी को छोड़ के पीटीआई के साथ खड़े थे तो आप और हम सब ने देखा कि उन्होंने पीपल्स पार्टी को यहाँ से जितवाया, तो आज ये हमारे साथ खड़े हैं तो हम इनसे तवक्कुल करते हैं और हमें उम्मीद है हम कि ये वो लोग हैं, क्योंकि ये कोहिस्तानी लोग हैं और देहाती लोग हैं। तो ये जब जो बोलते हैं या तो बोलते नहीं हैं, अगर बोलते हैं तो वो इंशाल्लाह वो करके दिखाते हैं। थैंक यू।